कदे पुराणन यारन के भी याद कबुआ, कदे पुराणन यारन के भी याद। आयो लाल सभई चओ झूलेलाल। फ़िक्र कहिड़ी ॻाल्हि जी कयां जॾहिं हर ग़म में मुंहिंजो साईं मूंसां गॾु आ। 19 सवाल जो सही जवाब आहे ए। भगवान झूलेलाल जी जे वंश जो नालो सूर्यवंशी आहे। सवाल 20 भगवान झूलेलाल जा अंग रक्षक केतिरा हुआ? ए 2, बी 4, सी 2, डी 6। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो। असां त अवां जे प्यारनि मां आहियूं, असां त अवां